सिंधु दर्शन सिंधु दर्शन गाने बजायो बोली बजायो। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. Homes for Life, Real Estate, Dubai. Build legacy. Vivekanand Education Society. This program is co-sponsored by Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Kisha and Vensimal Sajrani Dubai, Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेणता पेंचे पाण में सिंधियत जी पहचान। जस जस सुरसा बदन बढ़ावा, तासु दून कपि रूप दिखावा। सत जोजन ते ही आनन कीना, अति लघु रूप पवन सुत लीना। जिए जिए सुरसा पंहिंजे मुख जो आकार वधाए पई, तीअं तीअं हनुमान जी भी पंहिंजे शरीर जो आकार उन सां बीड़ो वधाइनि पिया। सुरसा हाणे गुस्से में अची वई, पंहिंजो आकार उने 100 योजन जो करे वरतो। जी हाँ, 100 योजन मतलब कि 400 कोस जो पंहिंजे मुख जो आकार करे वरतो सुरसा। त हनुमान जी ॾाढो ई जाम नंढो रूप धारण करे वरतो। विस्तार में चवन पिया तुलसीदास बाबा कि जिए जिए सुरसा माता हनुमान जी के खाइण जे लाइ पंहिंजे मुख जो आकार वधाए पई, तीअं तीअं हनुमान जी पंहिंजे शरीर जो आकार सुरसा जे मुख सां बीणो पिया कनि। सुरसा पंहिंजे मुख जो आकार 20 योजन जो कयो त हनुमान जी पंहिंजे शरीर जो आकार 40 योजन जो करे वरतो। हाणे सुरसा 24 योजन जो कयो त हनुमान 48 जो, सुरसा वरी 28 जो कयो त हनुमान 56 जो, हाणे सुरसा 32 योजन जो कयो त पोइ उन खां बीड़ो 64 यानी कि 64 योजन जो करे वरतो पंहिंजो आकार हनुमान जी। हाणे सुरसा 36 योजन जो कयो त पोइ हनुमान जी भी पंहिंजे शरीर के 72 योजन जो यानी कि 72 योजन जो करे वरतो। हाणे त सुरसा के क्रोध अची वियो, गुस्से में बिल्कुल गाढ़ी पीली थी वई ऐं उन्हें पंहिंजे शरीर के सिधो ही 100 योजन जो करे वरतो। चओ श्री राम, चओ श्री राम। सागर जो सजो आकार भी 100 योजन जो ही हो। इन्हें जो मतलब इहो थियो कि सजो सागर सुरसा जे मुंह जे अंदर समाइजी वियो ऐं हाणे प्रभु श्री राम जी अंतः प्रेरणा सां पंहिंजी युक्ति लगाई हनुमान जी ऐं ही सोचियो कि हाणे वधीक विस्तार त मां करे तो सघां, पर प्रभु श्री राम जे कार्य में विलंब पियो थिए, देरी पई थिए। एतिरो विचार करे इने हनुमान पंहिंजे शरीर के बिल्कुल नंढो सो ठाहे रखियो। चओ श्री राम, जपो हनुमान, जपो हनुमान, चओ श्री राम।